ख़बर मां शेयर कंदासीं। ठिकराटे जे ॻोठ नवाबाद में पूरे जा 2 ॿारड़ा गेस्ट विघे फौत थी विया आहिनि। 1 वरीह जी चांदनी ऐं 3 वरीह जो सागर कुमार पुट भगवान दास गेस्ट विघे फौत थी विया। 4 ॿारड़ा गेस्ट जी बीमारी में वरतल सिहत खाते के नोटिस वठण जी घुर कई वई आहे। ठिकराटो मां ख़बर मां शेयर कयूं पिया। ठिकराटे जे ॻोठ नवाबाद में पूरे जा 2 ॿारड़ा गेस्ट विघे फौत थी विया आहिनि। 1 वरीह जी चांदनी ऐं 3 वरीह जो सागर कुमार पुट भगवान दास गेस्ट विघे फौत थी विया। 4 ॿारड़ा गेस्ट जी बीमारी में वरतल आहिनि। सिहत खाते के नोटिस वठण जी घुर कई वई आहे। वधीक मालूम कंदासीं अली नवाज़ महर खां। जी अली नवाज़, आगाह कजो। जी बिल्कुल ठिकराटे ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसातुनि खां पोइ गैस्ट्रो ऐं मलेरिया वबा अख़्तियार करे वयूं आहिनि। जॾहिं त ठिकराटो वेझो यूसी रूपर जे ॻोठ नवाबाद में पहुरत भगवान दास माड़ेचो जो 1 वरिह जी धीउ चांदनी ऐं 3 वरिह जो सागर कुमार गैस्ट्रो वगी फौत थी वियो आहे। जॾहिं त साॻे ई पोहरत जा अञा 4 ॿार बीमारी में वरतल आहिनि। पोहरत भगवान दास प्रेस क्लब ठिकराटो पहुती एहतजाज कंदे चयो त मुंहिंजा 6 ॿारड़ा गैस्ट्रो ऐं मलेरिया में वरवा जन मां 2 ॿार गुरबत बेरोज़गारी सबब तकड़ो इलाज न कराइण करे गेस्ट्रो वगी फौत थी विया आहिनि। जॾहिं त हिन महल ताईं असांजनि इलाइक़नि में सिहत खाते सखर पारां 1 बि मेडिकल कैंप नाहे लॻाई वई। हितां जे इलाइक़े वासियुनि सिहत खाते खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द इलाइक़े में मेडिकल कैंपियूं लॻाराए गेस्ट्रो ऐं मलेरिया बुखार ते कंट्रोल आणे वधीक इंसानी जानियूं बचायूं वञनि। जी मेहरबानी अली नवाज़ महर तफ़सील ॾियण लाइ।